कंदकोट तंगवाणी में वधंदड़ बदमनी सबब SUP ऐं शहरी اتحاد पारां पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ जैकाबाद कंदकोट रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ नारे हणण दौरान तंगवाणी पुलिस मुज़ाहिरनि मथां कड़की पई। लठाबाज़ी करे एहतजाज कंदड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तंगवाणी ऐं डेरा सरकी जे हदनि में बदमनी वधी वई आहे। डेरा सरकी थाणे जो SHO ॾुआरनि सां मिलियल आहे। हिननि चयो त शहरी कुर्बान खंडड़ानी खे आज़ादु करे बदमनी ते कंट्रोल करे अमन अमान करायो वञे ऐं शहर में वधंदड़ बदमनी ते कंट्रोल कयो वञे। रिपोर्ट नज़ीर मीरानी कंदकोट।